साथियों, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए सिंधी पोर तमाम, जिए दुनिया जो मज़लूम ऐं महकूम आवाम। अॼु आऊं जेको आहे 1973 जो आइन पढ़ी रही आहियां किताब, जंहिंमें ही आइन सरासर घुटो हुयो मज़लूम क़ौमुनि सिंधी क़ौम लाइ, ऐं जेको असांजे क़ाइदे अवाम जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो। असांखे हाणे यादि रखणु घुरिजे त करारदाद पाकिस्तान में असांजा कहिड़ा हक़ आहिनि। असां जेके हुननि खे जेका करारदाद मंज़ूर कई हुई उन में असांजा हक़ कहिड़ा, असांजा हक़ ॾिनल कहिड़ा आहिनि। असीं हर साल मल्हायूं था करारदाद पाकिस्तान, वॾे धूमधाम सां तकरीरूं थियनि थियूं, पर उन में लिखियलु छा आहे उहो असांखे ख़बर कोन्हे। जेकॾहिं सिंध, ही किताब में लिखियलु आहे त जेकॾहिं सिंध खे करारदाद पाकिस्तान मुताबिक़ हक़ मिलनि हा त सॼी सिंध सरासर सोन थी पवे हा। घटि में घटि 300 अरब रुपयनि खां वधीक आमदनी थिए हा। ॿाहिरनि मामलनि जो भार पाकिस्तान ते हुजे हा ऐं अंदरूनी मामलनि ते का बि मुदाख़त न थिए हा। पर इनखे असांजे क़ाइदे अवाम जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे रद्द कंदे ग्रेट ट्रेजिडी किताब लिखंदे चयो, इन ग्रेट ट्रेजिडी में हुन किताब में लिखियो आहे त पाकिस्तान जो वजूद करारदाद पाकिस्तान जे करे न थियो, बल्कि पंजाब जी कुर्बानीनि जे नतीजे में थियो। माना असांजो को कुर्बानी कोन हुई। 1954 में 1 यूनिट जे बिल ते ॻाल्हाईंदे जनाब मुमताज़ दौलताना धमकी ॾींदे फरमायो त पाकिस्तान ठाहिण में सिंध जो किरदारु कोन हुयो, बल्कि पंजाबिन जंगूं लड़ियूं, सिर कुर्बान कया, रक्त वहायो। तंहिं करे सिंध में ज़मीन ऐं नौकरियूं हासिल करण जो पंजाबिन खे पूरो हक़ हासिल आहे। ऐं 1 यूनिट ठाहिण में सिंध अगरि मुखालफ़त कंदी त असां गोलियूं हलाइण खां न कीॿाईंदासीं, जेको हुननि कयो। हीउ जेको आइन हुयो 1973 जो जेको आइन हुयो उहो असांजो घुटो हुयो, असांजी सिंधी क़ौम लाइ घुटो हुयो। छो त माण्हू त जबलनि में वञी कोन रहंदा, बलोचिस्तान में उन्हनि जा बि हिननि कहिड़े मज़लूम क़ौमुनि जा कहिड़े तरीक़े सां हिननि हक़ जेको फॿाया आहिनि। असांजी क़ौम अञा ताईं उन पार्टी ते वेसा रखे थी, उन पार्टी ते एतिरो वेसा रखे थी जो जिथे खाइण लाइ कुझु कोन्हे उते हथियार पुॼी था वञनि, तकरार थियनि था। जिथे आऊं हींअर लाड़ वियसि, असांजो दौरो हुयो, लाड़ वियसि त उते हालति इहा हुई जो खाइण लाइ कुझु कोन हुयो माण्हुनि वटि। माण्हुनि जा माल जेको आहे मरी पिया वञनि बुखनि ते, पाणी कोन हुयो, आबादी जेको आहे ज़रख़े ज़मीन हुई कोन जो माल कुझु खाई सघे, त पाणी ते हिननि धाड़ो हयो। उनखां पोइ उते गुटको, पान, इहे मंशियात जूं शयूं तमामु वॾी तादाद में हुयूं। उते केरु थो पहुचाए? सिंध हुकूमत। हिननि असांखे ही पार्टी जंहिं ते असीं वेसा रखूं था, हिननि जे ख़ानदान नसल ब नसल जेको ख़ानदान में ॾमे थो, असीं उन्हनि खे वोट ॾेई हिननि असांखे घुटो कहिड़ो ॾिनो, हिननि असांखे शुरूआती में कहिड़ो घुटो ॾिनो, उहो 1973 जो आइन आहे। ख़ुदा संजीदा थियो, सिंधी अवाम असांजी संजीदा थिए ऐं पंहिंजी जेके हक़ आहिनि उन्हनि खे पढ़े। ऐं हाणे 12,000 ते न हले, ख़ैरात ते न हले। इहो ख़ैरात जेको आहे असां हिननि खे, असांजी जेका सरज़मीन आहे हितां ई खाइनि था, हितां खां मालामाल थियनि था, असांजी मादनियात मां मालामाल थियनि था। अॼु असांखे कुझु कोन्हे, त इन करे अॼु हाणे पुछाणो कयो। मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंधी अवाम खे त हाणे तव्हां इन्हनि खां पुछाणो कयो त ही तव्हां छा तबाही मचाई आहे। आइन में त तव्हां ईअं कोन लिखियो, आइन में तव्हां असांखे पंहिंजा पूरा हक़ ॾियण जी ॻाल्हि कई आहे, तव्हां असांखे ॾिनो छा? इहो हाणे असांखे वफ़ाक़ पंहिंजी हिन पार्टी खां, पंहिंजी हिन जमहूरी पार्टी खां, पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां, सिंध दुश्मन पार्टी खां हाणे पुछणो पवंदो।